दुनिया में केतिरा ई मुल्क आहिनि जंहिं तालीम खे हिकु मईशत जो हिसो बणायो आहे ऐं केतिरा ई मुल्क आहिनि जेके तालीम मां केतिरो ई कमाइनि था, पर पाकिस्तान में बदकिस्मती सां तालीम ते एतिरो कमु नथो कयो वञे बेनिस्बत ॿियनि मुल्कनि जे। ॿियनि मुल्कनि में ॾिठो वञे थो त बजट जो तमामु घणो हिसो जेको तालीम ते ख़र्चु कयो वञे थो त ॿियनि मुल्कनि जा बि वञी करे उन्हनि मुल्कनि में शागिर्द पढ़नि था। असां बि तालीम ते इन्वेस्ट कयूं ऐं ॿारनि खे मयारी तालीम ॾियारियूं जंहिंसां मईशत बि बहितर थी सघंदी ऐं मुआशिरो बि बहितर थी सघंदो ऐं मुल्क पाकिस्तान बि ख़ुशहाल थी सघंदो। कंहिं हिकु चयो आहे त अगरि कंहिं क़ौम जी तव्हां तालीम ख़तमु कयो त उहा क़ौम उहो मुआशिरो ख़ुदि बि ख़ुदि ख़तमु थी वेंदो। इन जे करे असां सभिनी खे घुरिजे त तालीम खे बहितर बणायूं, तालीम ते इन्वेस्ट कयूं त जेके बि असांजा ॿार पढ़ी रहिया आहिनि त उन्हनि ते कुझु वधीक ख़र्चु कयूं त जीअं असांजो उहो ॿारु सुठे तरीक़े सां तालीम हासिलु करे पंहिंजी ज़िंदगी ऐं हिन मुआशिरे में ऐं मुल्क पाकिस्तान लाइ सुठो कमु करे सघे। हिते ॾिठो वञे थो त तालीम ते तमामु घटि इन्वेस्ट हर हिकु करे थो, छाकाणि त जंहिं बि तालीम ते ख़र्चु कयो आहे त उन्हनि सुठे तरीक़े सां तालीम मां हासिलु कयो आहे। त असां सभिनी खे घुरिजे त जिते बि असांजा ॿार पढ़ी रहिया आहिनि त असां तालीम ते वधीक इन्वेस्ट कयूं त जीअं असांजा ॿार सुठी तालीम हासिलु कनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो अॼुकल्ह महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी वञे थी, त जॾहिं असांजा ॿार तालीम याफ़्ता थींदा त असां इन महांगाई ते बि कंट्रोल करे सघूं था, असां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघूं था। अगरि इन ते असां अमल न कंदासीं त ॾींहों ॾींहुं महांगाई वधंदी बि वेंदी ऐं हर हिकु डिप्रेशन जो मरीज़ बि थींदो वेंदो। त असां सभिनी खे घुरिजे त तालीम ते फोकस कयूं जीअं असां डिप्रेशन मर्ज़ मां बि निकिरूं ऐं पंहिंजी ज़िंदगी ख़ुशहाल गुज़ारियूं।